ज़माने में दोस्तीअ जे दावा जो दम हर हिकु हणंदो आहे ऐं वधि खां वधि हिक ॿिए खे जताइबो आहे दोस्तीअ जो त असां केतिरा हिक ॿिए सां गहरा ऐं सचा आहियूं। पर पोइ जॾहिं वक़्तु ईंदो आहे, जॾहिं को कमु पइजी वेंदो आहे, जॾहिं का महल जी घड़ी अची वेंदी आहे त पोइ उहा आज़माइश जी घड़ी के उकरी पार पवंदा आहिनि। न त अक्सरियत उन टाइम ते पंहिंजा उज़र ॼाणाईंदी आहे, पंहिंजा एक्सक्यूज़िस ॾींदी आहे ऐं पोइ वक़्त जी घड़ी कंहिंजी बि बीहंदी कान्हे, महल सभु कंहिंजी थी वेंदी आहे। पर पोइ इन महल मञा ख़बर पइजी वेंदी आहे, परूड़ पइजी वेंदी आहे त दोस्तीअ जो दम हणंदड़ में सचाई असुल केतिरी हुई। दोस्ती परखण जे लाइ लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे ॾिसिटो, जंहिंमें चईंदो यार सॾाए सभु को जानी ज़िबानी, हर को ज़िबानी दावा जो दम हणे थो त आउं तुंहिंजो दोस्त आहियां। ऐं पोइ आहे आसानी कम पे कल पए, जॾहिं को कमु पए त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त दोस्ती केतिरी सची ऐं खरी आहे। महल जूं घड़ियूं सभु कंहिं ते ईंदियूं आहिनि ऐं पोइ उन महल जे घड़ीअ में भॼी वञी हुनजो मददगार जेकॾहिं नथो थिए त पोइ दोस्तीअ जो दावा जो दम न हणे। सुणी सॾु पिरीअ जो वांगी जे न वरनि, कूड़ी दावा दोस्तीअ जी कुॼाड़े खे कनि। जेकर सॾु ॿुधी विझनि दोस्त जो ऐं वरी पहुचनि न त पोइ अहिड़ी दावा, अहिड़ो दम हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे। यार सॾाए सभु को जानी ज़िबानी, आहे आसानी कम पे कल पए।